साईं अस्सलाम वालेकुम। मां हिन वक़्तु पहुचण वारो आहियां दरगाह मखदूम बिलावल ते, जेकी दादू ज़िले में आहे, शहर खैरपुर नाथन शाह में। उते असांजी संगत आहे, घोटकी ज़िले खां आया आहियूं, पहुचण वारा आहिया आहियूं। ऐं पंहिंजे दोस्तनि खे, पिरी प्यारनि खे अर्ज़ु आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो। लख महिरबानियूं। हीअ दरगाह आहे साईं जन जी, ऐं हे जेकी आहे साईं जन जी मस्जिद आहे, तमामु वॾी मस्जिद आहे, प्यारी आहे, ख़ूबसूरत मस्जिद आहे। घोटकी ज़िले खां आया आहियूं, हीअ असांजी गाॾी खड़ी आहे। संगत अंदरि दुआ जे लाइ वञी रही आहे, ऐं मूं बि वेंदुसि, पंहिंजी संगत सां दुआ घुरंदुसि। माशाअल्लाह, हीअ गेट आहे। साईं जन खे अंग्रेज़नि घाणे में पीड़ियो हुयो, सबक़ बि पढ़ियो आहे। तमामु वॾी दरबार आहे सिंध में। घाणे में पीड़ियो हुयो साईं जन खे इन लाइ त साईं जन पंहिंजे हक़ ते हुया। उन दौर में अंग्रेज़नि जो वक़्तु हुयो। अंग्रेज़नि मुसलमाननि ते, सिंधियुनि ते तमामु वॾा ज़ुल्म कया हुया। हक़ सचा वारो त उअं ई शहीद कयो वेंदो आहे। साईं जन खे घाणे ॾे खणी आयासीं, घाणे में पीड़ण लाइ। त साईं जन चयो, बाबा मूंखे पेरनि ॾों पीड़ियो, छो त मुंहिंजा कन मुंहिंजी हॾियुनि जा आवाज़ ॿुधनि, त मां हक़ लाइ पीड़ियो वञा थो। पोइ साईं जन खे घाणे में पीड़ियूं। हे उहा दरबार आहे, हिते उर्स मुबारक तमामु मारवाड़ी ईंदा आहिनि, पिटको कंदा आहिनि। हुननि जो चवणु आहे त असांजा जेका वॾड़ा हुआ, हुननि जे करे साईं जन जी शहादत थी आहे। हीअ साईं जन जी जेकी ॻाल्हि लिखियलु आहे उहा आहे, शख़्सियत लिखियलु आहे, साईं जन जी तारीख़ लिखियलु आहे। हीअ साईं जन जो रोज़ो आहे। सिंध में त हूअं ई तमामु वॾी वॾी दरबारूं आहिनि, पर हीअ साईं जन जी दरबार तमामु वॾी आहे। हीअ साईं जन जी भिक में मुक़ाम आहे। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांखे बि, दोस्तनि खे बि हिते घुराईंदो। वॾो सुकून आहे अल्लाह जे वलियनि ते वञणु, कुल बख़्शणु। मालिक बाज कंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो। लख महिरबानी थी वेंदियूं तव्हांजूं। शहीद हज़रत मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह। मां अंदरि रोज़े में वेंदुमि। हीअ साईं जन जो रोज़ो आहे। सुभान अल्लाह। हीअ साईं जन जो मक़बरो आहे, जेको मथे पासे में तव्हांखे मां ॾेखारे रहियो आहियां। शहीद मखदूम बिलावल जो रोज़ो। अल्लाह साईं सभिनि जी उमेदूं कर पूरियूं हिननि वलियनि जे सदके। वली कमायूं करे यानी, जेका अॼु बि ज़िंदा आहिनि। शहीद ज़िंदा हूंदो आहे। सुभान अल्लाह। पाण घोटकी खां आया आहियूं, तक़रीबन 17 ॼणा माण्हू आहियूं। छोकिरा ई ख़्यालु रखंदड़ माण्हू आहियूं। हीअ भाउ क़ुर शरीफ़ ते हथ रखी चुमे थो पियो। पंहिंजी संगत सां गॾु आहियूं। अल्लाह सभिनि जूं दिलनि जूं उमेदूं पूरियूं कंदो। क़ुर शरीफ़ जूं आयतूं लिखियलु नी सॼे मुक़बरे में। इक़बाल फ़क़ीर हुसैनी वेठो आहे, जेको पंहिंजो फ़ोटो कढी रहियो आहे। हीअ आउं पाण आहियां, अब्दुर्रहमान मीरबार, जेको तव्हांजे साम्हूं आहियां। बसि दुआ कयो त असांजी दिलनि जूं उमेदूं पूरियूं थियनि।
साईं मखदूम बिलावल जे रोज़े में अंदर मां मौजूद आहियां। सभिनी दोस्तनि लाइ दुआऊं घुरी रहियो आहियां त अल्लाह साईं जेके बि मूंखे ॾिसनि था ॿुधनि था उन्हनि जी दिलनि जूं उमेदूं दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। अल्लाह जा वली आहिनि, सुभान अल्लाह। ही अंदरें पादरियों लिखियल आहे मुकबरो जंहिं ठारायो आहे, हुनजी ॻाल्हि लिखियल आहे मोहम्मद बख़्श। ही शीशे जो कमु करायो आहे मोहम्मद बख़्श वलद अला बख़्श पंवर 1995 में। ही साईं जन जी शख़्सियत लिखियल आहे। मख़सूस जेकी शइ साईं जन जी तालीम तरबत लिखियल आहे, संदन उस्ताद तरीक़त लिखियल आहे, सुभान अल्लाह शख़्सियत लिखियल आहे। तव्हां पाण पढ़ी सघो था। हक़ मौजूद